अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। हैदराबाद जी एंटी करप्शन बाबति ख़ासि अदालत सिंध यूनिवर्सिटी में 73 करोड़ 75 लख रुपयनि जी करप्शन में नामज़द 13 रुपो जवाबदारनि खे ईंदड़ ॿुधणी ते गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अॻूणो वीसी डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफ़ रजिस्ट्रार ऐं प्रो वाइस चांसलर अदालत में पेश थिया। एंटी करप्शन जी ख़ासि अदालत में सिंध यूनिवर्सिटी में 73 करोड़ 75 लख रुपयनि जी करप्शन केस जी ॿुधणी थी। अॻूणो वीसी डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफ़ रजिस्ट्रार ऐं प्रो वाइस चांसलर अदालत में पेश थिया। एंटी करप्शन जी ख़ासि अदालत केस में नामज़द 13 जवाबदारनि खे ईंदड़ ॿुधणी ते पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। अहम ख़बर आहे असां सां शेयर करे रहिया आहियूं। हैदराबाद जी एंटी करप्शन बाबति ख़ासि अदालत यूनिवर्सिटी में 73 करोड़ 75 लख रुपयनि जी करप्शन में नामज़द 13 रूपो जवाबदारनि खे ईंदड़ ॿुधणी ते गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नसीर चन्ना खां। जी नसीर, वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद में एंटी करप्शन की खास अदालत में सिंध यूनिवर्सिटी करप्शन केस की ॿुधणी थी आहे, जो दौरान अॻूणो वाइस चांसलर डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफ़त रजिस्ट्रार ऐं प्रो वाइस चांसलर समेत ॿिया जेके जवाबदार आहिनि उहे अदालत में पेश थिया आहिनि। अदालत 13 रूपोश जवाबदारनि खे ईंदड़ ॿुधणीअ ते गिरफ़्तार करे अदालत में पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे। एंटी करप्शन की खास अदालत जी स्पेशल जज सैयद खलील अहमद जाफ़री जी अदालत में इहा ॿुधणी थी, जे दौरान अदालत इहो एंटी करप्शन जे जांच ऑफिसर खां पुछाणो कयो तव्हांजी जेका कारकर्दगी आहे उहा छा आहे, जिते जांच ऑफिसर चयो त असां नोटिस ॾिना आहिनि पर को बि जेको जवाबदार आहे उहो मुतबादिल जवाब नथा ॾियनि, जंहिं ते अदालत एंटी करप्शन जामशोर जांच ऑफिसर खे 13 जेके रूपोश जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे ईंदड़ ॿुधणीअ ते पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी नसीर अपडेट करण लाइ।